मियांवाली में पाकिस्तान एयरफोर्स की ट्रेनिंग बेस ते दहशतगर्दन जो हमलो नाकाम, 9 दहशतगर्द मारिजी विया। ISPR चयो आहे त दहशतगर्दन सुबुह सवेर बेस ते हमले की कोशिश कई, जंहिंखे जवाननि नाकाम बणायो। फायरिंग में 9 दहशतगर्द मारिजी विया। फायरिंग में ग्राउंड कयल 3 जहाज़नि ऐं फ्यूल बाउज़र खे नुक़सान पहुतो। जवाननि असासन खे नुक़सान खां बचाए वरितो। ऑपरेशन मुकमल थियण बाद इलाइक़े खे क्लियर कयो वियो। सदर आरिफ अलवी, निगरान वज़ीर आज़म अनवर हक काकड़, पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी, आसिफ ज़रदारी ऐं अॻूणे वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ पारां मियांवाली बेस ते दहशतगर्द हमले जी मज़म्मत। दहशतगर्दनि ख़िलाफ़ कामयाब कार्रवाई ते जवाननि जी वाखाण। निगरान वज़ीर आज़म चयो आहे त क़ौम फोर्सिस सां गॾु आहे, सलामतीअ खे नुक़सान पहुचाईंदड़नि खे चिथियो वेंदो। बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त दहशतगर्दनि जी ख़ात्मे लाइ इंतिहा पसंदी, शिदत पसंदी ऐं विराइण वारी पॉलिसीअ खे ख़तमु करणो पवंदो। इसराइल फ़लस्तीनियुनि खे चिथण वारी होड़ तां न लथो। इसराइली फ़ौजी बमबारीअ में शहीद फ़लस्तीनियुनि जो अंग 9,500 खां वधी वियो। 25,000 खां वधीक ज़ख़्मी। गॾियल क़ौमुनि जी सेक्रेटरी जनरल पारां हिकु भेरो ॿीहर इसराइल खे जंग बंदि करण जी अपील। इसराइली हुकूमत अपील रद्द करे छॾी। सिंध में गैरकानूनी तौर तरसल अफ़गान पनाहगीरनि समेत ॿियनि परॾेहिनि ख़िलाफ़ कार्रवाई सुस्त रफ़्तारीअ जो शिकार। पुलिस गैरकानूनी परॾेहिनि ख़िलाफ़ कार्रवाइयूं तेज़ न कयूं। इंतज़ामिया गैरकानूनी शहरनि खे पनाह ॾींदड़नि ख़िलाफ़ बेका कार्रवाई न कई। अक्सर शहरनि में गैरकानूनी तौर तरसियल शहरी सरेआम घुमण फिरण लॻा। अॻूणो वफ़ाक़ी वज़ीर फवाद चौधरी इस्लामाबाद मां गिरफ़्तार। संदसि घर भातियुनि मूजिबि फवाद चौधरीअ खे घरां गिरफ़्तार करण बाद अणॼातल हंधि मुंतक़िल कयो वियो। हिकु करप्शन केस में क़ौमी असेंबली जे गिरफ़्तार कयल अॻूणे स्पीकर असद कैसर खे इस्लामाबाद जी मक़ामी अदालत में पेश कयो वियो। अदालत खेसि जेल मोकिले छॾियो। सुप्रीम कोर्ट नेब तरमीमनि बाबति PTI चेयरमैन जी दरख़्वास्त ते ॿुधणीअ जो लिखत में हुकुम जारी करे छॾियो। अदालत PTI चेयरमैन खे पेश थियण जो मौक़ो ॾेई छॾियो। हुकुमनामे में चयो वियो आहे त जेकॾहिं PTI चेयरमैन अदालत में पेश थियणु चाहे त जेल सुप्रीडेंट इंतज़ाम करे धुरियुनि खे नोटिस जारी। निगरान वॾे वज़ीर जस्टिस रिटायर्ड मक़बूल बाक़िर जी सदारत हेठि इंस्पेक्शन टीम ऐं एंटी करप्शन जो गॾियल इजलास। वॾे वज़ीर पारां समूरनि खातनि जे सीनियर ऑफिसरनि जी जॉब डिस्क्रिप्शन ठाहिण जी हिदायत। मक़बूल बाक़िर चयो त पेंशन स्कैंडल में मुलविस नाणे खाते जे ऑफिसरनि ख़िलाफ़ सख़्त कार्रवाई कई वञे। NICVD कराची इंतज़ामिया जो कारनामो। ऑपरेशन लाइ 3 भेरो घुरायल ॿारड़ीअ खे ऑपरेशन जो सामान न हुजण जो जवाज़ ॼाणाए वापसि माणे छॾियो। हैदराबाद वासण 3 वरनि जी ॿारड़ी अरबश खे ओपन बाईपास सर्जरीअ लाइ 3 भेरो घुरायो वियो हो। सख़्त तकलीफ़ में मुब्तला मासूम ॿारड़ीअ खे वालिदीन अॼु बिना ऑपरेशन जे वापसि हैदराबाद खणाए विया। उबावड़े वेझो क्रास बंद वारे इलाइक़े में पाणी जी तलाउ में ॿेड़ी ऊंधी थियण सबबि नीगर ॿुॾी फौत। लाड़काणो वासी नीगर सरदार मीराणी ऐं हुसैन मीराणीअ जा मड़ ॿाहिरि कढी घर मुंतक़िल कया विया। वारसनि जो चवणु आहे त ॿई नीगर मच्छी जे तलाउ ते मज़दूरी कंदा हुआ। ॿेड़ी ऊंधी थियण सबबि फौत थिया। सनती इदारे साइट जो MD गज़नफर कादरी 2 अमलदारनि ते मेहरबान। 2 मुलाज़िमनि खे डबल प्रमोशन ॾेई छॾिया। ग्रेड 11 जी जूनियर क्लार्क उमेर पठान खे 16 ग्रेड में तरक़ी ॾिनी वई। ज़रियनि मूजिबि उमेर पठान मुख़्तलिफ़ MDs ऐं सेक्रेटरीज़ जो ख़ासि माण्हू रहियो आहे। MD साइट जूनियर क्लार्क अहराम खे बि 16 ग्रेड में तरक़ीअ सां नवाज़े छॾियो। ज़रियनि मूजिबि तरक़ी माणींदड़ अहराम साइट जी डायरेक्टर एडमिन आरिफ ज़ैदीअ जो वेझो माइट आहे। PFU जो FAC इजलास में शहीद जान मोहम्मद महर जा कातिल गिरफ़्तार न थियण ते ॻणती ज़ाहिर।
कराची में गवर्नर हाउस और वजीर आला हाउस पारां जल्द धरणो हणण जो भी ऐलान। सहाफ़ियुनि चयो त 3 महीना गुज़रण बावजूद शहीद जान मोहम्मद मार जा कातिल गिरफ़्तार न कया विया आहिनि। जल्द गवर्नर हाउस और CM हाउस आलो धरणो हंयो वेंदो। सिंध के मुख़्तलिफ़ शहरनि में मकानी इदारनि जी ख़ाली थियल सीटनि ते नंढी चूंड सुभाणे थींदी। कराची में मकानी चूंडुनि जी नंढी चूंड जूं तैयारियूं मुकमल कयूं वयूं। कशमोर जे 1 ऐं सखर डिवीज़न जे 12 सीटनि मां 6 ते चूंड थींदी। 6 सीटुनि ते अॻी उम्मीदवार बिना मुक़ाबले कामयाब थियल। घोटकी ज़िले जे UC1 गंबर जे जनरल वार्ड, खैरपुर, कादरपुर जे वार्ड्स ते भी चूंड सुभाणे थींदी। पोलिंग स्टेशन्स ते सामान पहुचायो वियो। सिक्योरिटी जा इंतज़ाम भी सख़्त कया विया। कराची में चौथों लतीफ़ आर्ट एंड लिटरेचर फेस्टिवल आर्ट्स काउंसिल में जारी। तालीम वारे वफ़ाक़ी वज़ीर मदद अली सिंधी मेले जो इफ़्तिताह कयो। फेस्टिवल में सिंधी सक़ाफ़त जी मुनासिबत सां कपड़नि ऐं अदबी किताबनि जा स्टॉल भी लगाया विया। वफ़ाक़ी वज़ीर मदद अली सिंधी चयो आहे त शाह अब्दुल लतीफ़ भिटाई वॾो मुफ़क्किर हो। भारतीय शहर बेंगलोर में बरसात बंद थी वही। क्रिकेट वर्ल्ड कप जी अहम मैच में न्यूजीलैंड खिलाफ पाकिस्तान की इनिंग्स 41 ओवर्स ताईं महदूद। मैच ॿीहर शुरू थी वही। डेकवर्थ लुइस कानून तहत पाकिस्तान के 41 ओवर्स में 342 रन्स जो हदफ ॾिनो वियो। बरसात खां अॻु पाकिस्तान 22 ओवर में 1 विकेट के नुक़सान ते 160 रन्स ठाहियूं। वर्ल्ड कप में न्यूजीलैंड पाकिस्तान खिलाफ 44 चौका हणी नओं रिकॉर्ड कायम करे वरितो। शाहीन शाह अफरीदी 9 ओवर्स में 90 रन्सूं ॾेई महांगो तरीन बॉलर साबित थियो। हारिस रऊफ़ 10 ओवर्स में 85 रन्सूं ॾिनियूं। हसन अली भी 10 ओवर्स में 82 रन्सूं ॾिनियूं। मोहम्मद वसीम 10 ओवर्स में 60 रन्सूं ॾेई 3 विकेट हासिल कयूं। क्रिकेट वर्ल्ड कप के बे दंगल में ऑस्ट्रेलिया इंग्लैंड के मैच खटण लाइ 287 रन्स जो हदफ ॾेई छॾियो। हदफ हासिल करण लाइ इंग्लिश टीम की बैटिंग जारी।